तव्हां ॾिसो त लाइव सिकंदर अली जतोई साहब पहुची वियो आहे दोस्तनि सां गॾु। कुझु देरि में अहम मशावरत हिते शुरू थियण वारी आहे। हींअर मशावरती इजलास पेट्रोल जो हिते थोरी देरि में शुरू थींदो। असांजे दोस्तनि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। रोशन मशवरी इन समूरे प्रोग्राम जो मेज़बान आहे, जेको आयल दोस्तनि खे भली क़ाबिल जो डॉक्टर अब्दुल जब्बार खोसो तव्हांखे ॾिसण में अचे पियो। रोशन मशवरी जेको अॼु हिते मेज़बान आहे अॼु प्रोग्राम जो, जंहिंजी मेज़बानी हेठि अॼु इहो मशावरती इजलास थोड़ी देरि में शुरू थियण वारो आहे। तव्हां ॾिसी सघो था त हींअर दोस्त हिक ॿिए सां मिली रहिया आहिनि। मुलाक़ातुनि जो सिलसिलो जारी आहे ऐं थोरी देरि में मशावरती इजलास शुरू थी वेंदो। पेटेला भॻवान आई शफ़ी मोहम्मद सठियो, पेटेला भॻवान सिकंदर अली जतोई, पेटेला भॻवान अब्दुल जब्बार खोसो ऐं असांजो सथ अतीक़ुर रहमान सोलंकी जेको असांजो तमामु बहितरीन दोस्त आहे। सथ खे सेड़नि में साईं जो वॾो किरदारु आहे। ऐं हाजिर सियाल ज़िले लाड़काने जे सदर ते पहुतो आहे। हाणे तव्हां ॾेखारींदो हलां अज़ीज़ मोतीवाला जेको आहे हिन वक़्तु मौजूदु आहे ऐं जेको मेज़बानी बि करे। ऐं तव्हांखे ॾेखारींदो हलां दोस्तनि खे कुर्सियुनि ते विहारनि पिया त दोस्त कुर्सियुनि ते विहारे सिलसिलेवार हाणे सिकंदर अली जतोई साहब खे ऐं हाजी शफ़ी खे मेज़बान वारनि जी कुर्सियुनि ते विहारे पियो वञे। ऐं तव्हांखे ॾेखारींदा हलूं था मशावरती इजलास थोरी देरि में शुरू थी वेंदो। त हींअर ज़िले जा कुझु सदर साहिबान हिते वेही रहिया आहिनि। त इन वक़्तु अतीक़ुर रहमान सोलंकी खे बि मेज़बानी वारी सीट ते विहारे वियो आहे। ऐं त उन खां पोइ त जीअं जीअं त थोरी देरि खां पोइ इजलास शुरू थींदो। वधीक इजलास जी कार्रवाई तव्हांखे ॾेखारींदा रहंदासीं ऐं लाइव अपडेट बि ॾींदा रहंदासीं। आऊं आहियां आरिफ कुरैशी। अॼु हाजी शफ़ी सठियो ऐं दोस्तनि जो अहम मशावरती इजलास जिते पूरे सिंध जी नज़रों ईंदो आहे त खुतल आहिनि। उहो इजलास थोरी देरि में शुरू थियण वारो आहे। जीअं इजलास शुरू थींदो तव्हांखे असीं लाइव अपडेट ॾींदासीं।